लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आया जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे ज़िले शिकारपुर जे ॻोठ रुस्तम जी हिकिड़ी सुघड़, हिकिड़ी दिलेर ऐं हिकिड़ी साञावंद औरत मोहतरमा महनाज़ महर साहिबा। महनाज़ महर साहिब सां असांजी गुज़िरियल निशस्त में हुनजी ॾाॾी ऐं ॾाॾे ऐं हुनजे वालिदा ऐं वालिद ऐं हुनजे ॿिनि माउरनि ऐं हुनजे पैदा थियल औलाद, जॾहिं मोहतरमा महनाज़ 13 सालनि जी हुई त हिकिड़े ॾींहुं ओचितो हुनजे वालिद साहब जो साहु मुंझी पियो। मज़दूरी कंदे, ॿोरियूं खणंदे, ॿार सहंदे हलंदे हू सभिनी जे अॻियां गुज़ारे वियो ऐं हिननि जी ज़िंदगी तब्दील थी वई। वरी पाण ॻाल्हायूं था मोहतरमा सां त हाणे उन खां पोइ 3 दर्जा त तव्हां पढ़िया, उन खां पोइ तव्हां छा कयो? उन खां पोइ जॾहिं असांजी इहा ज़िंदगी हलंदी रही, असां महिनत मज़दूरी पंहिंजी जारी रखीसीं। पोइ असांजी वरी शादी बि थी ख़ैर सां ऐं 2 बचड़ा बि अलाह पाक ॾिना। शादी मुंहिंजी, मां ख़ुशनसीब आहियां इन ॻाल्हि में त जेका मुंहिंजी रिश्तो थियो हुयो, मां 7 ॾींहंनि जी ॼायल हुयमि ऐं मुंहिंजो घरवारो 3 सालनि जो हुयो। त मुंहिंजी ॾाॾीअ मुंहिंजे सहुरो जेको हुयो मुंहिंजो बाबा, उन जे पटके जे पांध में मुंहिंजो रिश्तो ॾिनो हुयईं ऐं असांजो नंढड़े खां रिश्तो तय थियल हुयो। ऐं जॾहिं असां वॾा थियासीं, असांजे ख़ानदान गॾिजी करे असांजी शादी कई। पर वॾी ॻाल्हि इहा हुई त उन टाइम मां तव्हांखे ॿुधायां त असांजी जेका बिरादरी हुई उहा असां मां एतिरी मुतमइन हुई त असांखे जॾहिं असांजे ख़ानदान में कॾहिं बि ईअं कंहिं कुंवार खे न परणायो हूंदो जीअं मुंहिंजी शादी थी। उन वक़्तु गुलनि जा ऐं नोटनि जा हार खणी करे अची मुंहिंजे कंध में विझी करे त मुंहिंजी बिरादर जेका असांजी आयल हुई ॼञ, त उहा मुंहिंजे चाचे खां ऐं असांजे मामे खां सुवाल करे पई त तव्हां जेको आहे इमदाद मुंहिंजो घरवारो आहे, तव्हां उनखे हार विझो ऐं तव्हां उनजे बजाए तव्हां महनाज़ खे हार था विझो। त उन्हनि जवाब में चयो त न, महनाज़ सिर्फ़ु हिकु असांजी भाइटी न, असांजो भाइटियो बि आहे ऐं असां महनाज़ जी शादी ॿाहिरि नथा करायूं। जहिड़ी इज़त असां पंहिंजे सौट जी था कयूं, ओड़ी बि इज़त असां पंहिंजी हिन न्याणीअ जी बि था कयूं। त हिननि असांजी इज़त रखी आहे ऐं ॾाढी ख़ुशी थी। पर तव्हांखे 7 ॾींहंनि में त यादि न आहे न जॾहिं ॼाई आहे त हिनखे ॾिठो हुजे? न पक सम्झो ॼण त तूं इहा ॻाल्हि थी करे त 7 ॾींहंनि जो ई मूं ॾिसी छॾियो त शादी कंदमि त हिते कंदसि। सर उहो त पोइ हाणे अखियुनि में अची वियो त बसि शादी हिन सां ई थियणी आहे ऐं मुंहिंजे ज़िंदगीअ जो जीवन साथी इहो ई आहे मूंखे। ऐं मां तव्हांखे हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, मां चाहींदमि त जंहिं करे मां हिते पहुती आहियां त उनखे मां ज़रूरु हिते जेको आहे बयानु कयां। पर हिकिड़ी मज़ेदार ॻाल्हि आहे त उहा मां तव्हां सां शेयर कयां। त जॾहिं असां जी शादी थी, उन टाइम शादीअ खां पोइ तमामु सुठो वक़्तु असांजो गुज़रियो। ऐं जॾहिं शादी ॻोठ में थी या कोर्ट में थी? न, असांजी शादी ख़ानदान जे विच में थी ऐं वॾे तव्हांखे ॿुधायो त वॾे प्यार सां थी, धाम धूम सां थी। ऐं मुंहिंजो जॾहिं बाबा जेको मुंहिंजो चाचो हुयो उहो ऐं पंहिंजे ख़ानदान जॾहिं शाम जो मूंखे मुड़ो ॾियणु आया त उहो मूंखां पुछनि पिया त चई तोखे त ॾाज वाज एॾो ॾिनो आहियूं असां सभिनी, 5-5 जोड़ा 2-2 जोड़ा करे सभिनी असांखे ॾाज ॾिनो। पोइ चयूं त हाणे भला जेके मुड़े जा, मुंहिंजे चाचे मूंसां मज़ाक़ कई त भला जेके मुड़े जा पैसा अथई इहे भला मूंखे ॾे। त मां पंहिंजे घर वारे जो हथु वठी करे चयोमांनि त मूंखे हे ई काफ़ी आहे जेको तव्हां मुंहिंजे बाबा मूंखे गिफ्ट ॾिनी हुई ऐं मुंहिंजे ॾाॾीअ मुंहिंजे अमड़। बाक़ी बाबा जे कॾहिं हे 1400 रुपया आहिनि, मुंहिंजो मुड़ो थियो आहे उन वक़्तु बि मुंहिंजो 1400 थियो हुयो। त मां चयोमि हे बि तव्हांखे खपे त मां तव्हांखे ॾियां। त कुल खिली करे अञा मूंखे 500 ॿिया विझी करे ॾिनो त चई हे 2000 आहिनि तुंहिंजा। ऐं असांजी ॾाढी ज़िंदगी उन खां पोइ मां पंहिंजे घर में ख़ुशि हुयमि। अचानक सां मुंहिंजो घर वारे खे कारो कावड़ थी वियो। अरे उहो करे छा थो? उहो न्यू आलम होटल ते मिस्त्री हुयो, सुठो हाई लेवल जो, पीस वग़ैरह बर्गर इहे कुकिंग जो कारीगर आहे, बोरची। उते जॾहिं उहो कंदो हुयो त उनखे गर्मीअ जे करे उनखे कारो कावड़ थी वियो ऐं असांजा हालात तमामु ख़राबु थी विया। ऐं उन वक़्तु मूंखे 2 पुटड़ा बि हुया। जॾहिं मुंहिंजो नंढड़ो असांजा एॾा हालात ख़राबु थिया त असां मज़दूरी करण ते मजबूर ऐं मां रोंबी लाबारो करणु वेंदी हुयमि मज़दूरीअ ते।
उन टाइम असांखे जेका मज़दूरी मिलंदी हुई पंहिंजी ज़मीन त न हुई असांखे, ऐं असां जेका 15 रुपया असांखे मज़ूरी मिलंदी, असां मज़ूरी करे वापसि ईंदा हुआसीं। ऐं मुंहिंजे नंढड़े खे जेको आहे बुख़ारु थियो, उन टाइम असांजा हालात अहिड़ा हुआ, छो त मुंहिंजो घर वारे जी 3000 पघार हूंदी, 100 रुपियो ॾियाड़ी, ऐं उहो बि बीमार थी वियो, पोइ बि उन हालत में बि उहो कमु करे पियो। ऐं मुंहिंजो नंढड़ो जॾहिं बीमार हुयो त असांखे 150 जी दवा जी वसियत बि न हुई, त उन ते मां 150 रुपियो ख़र्चु कयां। 300 जी दवा हुई, 350 जी, जंहिंमां मां उन टाइम जेतिरो मूंखे अकुलु हुयो, ॿाहिरि निकितल कोन हुयासीं, न ई कंहिं हेल्थ सां असांजो वास्तो हुयो, छो त इन 13 सालनि खां पोइ असांजी हर पासे ॾांहुं ज़िंदगी कटिजी वई। माना हिकिड़ो ॾुखियो सफ़र जेको हूंदो आहे उहो असांजो शुरू हुयो। त उन माहौल में असांखे कहिड़ी ख़बर त असांखे असांजा हक़ गवर्नमेंट खां असां कीअं वठूं। ऐं उहो मुंहिंजो जॾहिं नंढड़ो गुज़ारे वियो, यकीन कयो सर, उन ॾींहुं मां अज़म कयो, गुज़ारे वियो मुंहिंजो नंढड़ो 24 कलाकनि जे अंदरि। ऐं ॿियो नंढड़ो जेको हुयो मुंहिंजो, अॼु माशाल्लाह उहो जवान आहे मुंहिंजो पुटु, 12हों पढ़े थो। त उन महिल मां इहो सोचे छॾियो त हाणे खां पोइ पंहिंजी ज़िंदगीअ खे तब्दील कंदासीं। अलाह ताला तूं मूंखे कोई अहिड़ो रस्तो ॾे जंहिंजे करे मां पाण सां गॾु, मूं जहिड़ियूं केतिरियूं महनाज़ हूंदियूं, दुनिया रोए पई मुंहिंजे पुट जी लाश ते, माण्हू अलाए छा छा चवनि पिया, पर मुंहिंजे दिलि में उहो ई मुंहिंजे बाबा जो ख़्यालु ऐं मुंहिंजे पुट जो, मुंहिंजे घर जो उहो माहौल सॼो अखियुनि अॻियां हुयो। ऐं मां सब्र कयो ॾाढो। जीअं ई अलाह ताला मुंहिंजी उहा दुआ क़बूलु कई, 2009 में इसारे सूह असां वटि आई। 2009 में 2008 में मुंहिंजो नंढड़ो गुज़ारे वियो। अच्छा। पोइ जॾहिं इसारे सूह आई असां वटि, त असांजो एतिरो सख़्तु माहौल हुयो। केरु आयो तव्हां वटि महिनाज़? असां वटि जेको इसारे सूह जी टीम हुई, मैडम हुमेरा ऐं जेको आहे मैडम साइमा, ऐं केरु आहिनि? इसारे सूह जूं जेके कैंप आहिनि, कहिड़े शहर? उन टाइम असांजो चक यूनिट हुयो। चक जो ही रहन उतां जूं आहिनि? न, शिकारपुर जूं। शिकारपुर शहर। पढ़ियल लिखियल औरतूं तंहिं महिल ॿारहाड़ीअ में अची करे कमु कयो इसारे सूह। पोइ जॾहिं आया त उन्हनि खे बीहण जे लाइ कोई तयारु न हुयो, त इनखे पोइ चए त इहे आयूं आहिनि, ऐं उन्हनि सां मेल बि हुया, चए हे आयूं आहिनि त इहे त असांजूं मायूं ई ख़राबु कंदा। आख़िर मुंहिंजे दिलि में हुयो त अलाह ताला मुंहिंजे लाइ हे रस्तो खोलियो आहे, ऐं मां उन्हनि सां वञी करे मुखातिबु थियमि, पुछा गुछा कई। ऐं जॾहिं उन्हनि मूंखे पंहिंजो प्रोग्राम ॿुधायो त मूंखे ॾाढो प्रोग्राम वणियो। ऐं मां उन्हनि खे चयो त अचो तव्हां मुंहिंजे घर वियो, छो त मूंखे मुंहिंजे घर वारे ते बि एतमाद हुयो ऐं सभिनी ते। त मां अचो तव्हां मुंहिंजे घर अची वियो। उते अची इमदाद खे तो ॿुधायो? जी, मां उनखे ॿुधायो त हे आयूं आहिनि। पोइ उन मूंखे चयो त ठीकु आहे तव्हां ॾिसो। पोइ जॾहिं असां आयासीं, वेठासीं, त उन महिल असां सिर्फ़ु 3 अदियूं मूंसां गॾु, 2 हिक मां ऐं 2 ॿियूं। पहिरें ॾींहुं वरी ॿिए ॾींहुं जॾहिं असां वटि टीम आई त 9 अदियूं थियासीं, ऐं असां पंहिंजे पाड़े जी तंज़ीम जोड़ीसीं। ऐं मूंखे ॿुधण लाइ तमामु घणो कुझु मिलियो, त पाण जेको आहे हीअं थी हूअं थी, हाणे वरी अलाए कहिड़ा माण्हू आंदा अथई घर में, हीअं पिया अथई, ताना मिलिया, ॾाढा ताना मिलिया। मां उन्हनि खे न ॾिठो। ऐं हिननि जेका मूंखे पहिरियों ई इसारे सूह जी टीम जेका मूंखे गाइडलाइन ॾिनी, उहा इहा हुई त तव्हां जेको आहे बचति कयो, थोरा थोरा पैसा जे 50 त ग़रीब कीअं बचति करे, उहो उनजो तरीक़ेकार बि उन्हनि असांखे ॿुधायो। इहो ई त असां सुस्ती त असांजी इहा ई हुई त असां बचति करण जी असांखे तरीक़ेकार जी ख़बर न हुई, त असां बचति कयूं कीअं। जेको हुयो असां चऊं पिया बसि इन मां। पर ॻाल्हि कटियां थो, असां कंहिंखे चऊं न हिते शहर में त थोरी बचति कर, त तुंहिंजो ॿारु पढ़ी पवंदो, कमु ईंदा उनखे पैसा। हू चवंदे यार ग़रीब माण्हू बचति कीअं करे, असां चुप थी वेंदा आहियूं। हाणे हिकिड़ो नओं तरीक़ो थी ॿुधायां, बिस्मिल्लाह। उन में असां जेको आहे 50-50 कढियोसीं, सभिनी औरतुनि चयोसीं त बाबा हाणे असांजो घर वारो अगरि 100 जी हिकिड़े ॾींहुं 100 रुपए जी मज़ूरी करे थो अचे, त असां 50 रुपयो हिकिड़े ॾींहं जो ॾुखियो सुखियो पंहिंजे घर जो सफ़र गुज़र कंदासीं। ऐं उहा असांजी महीने जी बचति हुई, 50 रुपयो, माना हिकिड़ो 1.5 रुपयो रोज़। कुझु बि न आहे न इहो त। हा, 1.5 रुपयो, 100 मां 1.5 रुपयो अचे पियो, माना असांजी बचति आराम सां थी। ऐं उन बचति मां सर जॾहिं असां शुरू कयोसीं, गाइडलाइन असांखे इसारे सूह जी हुई, त उन्हनि मूंखे चयो। वरी हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी भेण कटियां थो,
इहो जेको ₹1.25 रुपयो ॾेढ थिए पियो, जीअं असां वटि भंडारा हूंदा आहिनि, इहो ख़्यालु आयो त हे ओड़ो ई ख़्यालु आहे? जी असांखे इहो भंडारो जेको हूंदो आहे त उहो जंहिं महिल ज़रूरत पवंदी आहे उनखे भञी छॾींदा आहियूं त उहो असांजे कम जो ई न आहे। पर हे असांजो हिकिड़ो निज़ाम हुयो, असांखे SRSO जे तरफ़ां हिकिड़ियूं बुकड़ियूं मिलियूं ऐं रजिस्टर मिलियो। उन में असां उन रजिस्टर में लिखूं पिया त हिन अधीअ जी हेतिरी बचत आहे, हिन जी हेतिरी आहे। उहा वरी असां इलेक्शन कराईंदासीं त जंहिं ते सभु माण्हू एतबार करनि, असां उन वटि उहा शइ रखूं। ऐं जॾहिं उहा असां उनजी जेका मैनेजर हुई असांजी अधी ॿी हुई, सदर मां हुयमि, ऐं पाड़े वारनि बि ॾाढो मूंखे चाहींदा हुया। मां क़ुर पाक पढ़ाईंदी हुअमि ॿारनि खे। त महीनो 20-50 विधव? 50 विधोसीं। ऐं उन मां सर तव्हां यकीन कयो, असां अलाए केतिरियूं ज़िंदगियूं जेके बची वयूं अलाह ताला उन में। ईअं त असां घणनि माण्हुनि बचायो? असांजी 1,80,000 बचत थी साल जे अंदरि। वरी ॿुधाए। 1,80,000। ऐं मूंखे अवार्ड बि मिलियो SRSO जे तरफ़ां। हिकु दफ़ो वरी ॿुधाए। 1,80,000 असांजी ₹1.5 मां। ऐं उन में उहा, पर पोइ बाद में असांजी उहे तनज़ीमां जेके जुड़दियूं वयूं, ऐं उन मां असां जेको ॿारु बीमार थींदो हुयो, पहिरियों कमु मां इहो कयो त काई अधी मीटिंग में, हाणे जॾहिं असां पाड़े लेवल ते मीटिंग कंदा आहियूं त असां हिक ॿिए जे रूह खां वाक़ुफ़ु हूंदा आहियूं। त कोई अगरि खुली न ॻाल्हाए, असां हिक ॿिए खे खुली हिकु पंहिंजो हाल ॾींदा आहियूं त भाई असांजे घर में हले थो ऐं हीअ मजबूरी आहे। त उन में जंहिंजो ॿारु बीमार थींदो, छो त मूंखे ताज़ो धकु लॻल हुयो, त मां अव्वल जेको आहे उन ॿार खे खणाए वेंदी हुयमि हॉस्पिटल। ऐं उन खां पोइ अगरि कंहिं माईअ खे डिलेवरी दौरान उन जा ॾींहं हूंदा हुया त उनखे बि हॉस्पिटल खणी वेंदी हुयमि उन बचत मां, जेकी असां बचत कंदा हुआसीं। जॾहिं असांजो इहो कमु माण्हुनि ॾिठो पाड़े वारनि, त 9 तनज़ीमां मुंहिंजे ॻोठ रुस्तम जूं ठहियूं। हिकु तनज़ीम छा आहे? हिकु तनज़ीम में असांजूं जेके आहिनि 15 खां 20 अदियूं शामिल हुयूं। ऐं सभु औरतूं? सभु औरतूं। इन में मेल कोई न हुयो, पर उहे हुयूं जेके सफ़ा ग़रीब, जेके 0 खां 11 स्कोर में हुयूं। चिच ग़रीब उहे औरतियूं। छो त बचत या इन शइ में शामिल बि उहे ई थींदियूं न जेके ज़रूरतमंद हूंदियूं। त असांखे को रस्तो, पर उन्हनि खे उन में जॾहिं असां वटि SRSO जी टीम ईंदी हुई, असांखे ट्रेनिंग ॾींदी हुई, असांखे ॼाण ॾींदी हुई त तव्हांखे हे कमु करिणो आहे। ऐं अॻिते हली करे असांखे उन्हनि इहो रस्तो ॾेखारियो अथव, तव्हांजे लाइ हिते गवर्नमेंट हॉस्पिटल आहे, गवर्नमेंट जा स्कूल आहिनि, तव्हां उन्हनि में इहे शयूं, इहे सहूलियतां वठी सघो था। असां ईअं आहिस्ते आहिस्ते जेको आहे असांजी VO मंगी माला ठही, उन में 9 तनज़ीमां ठहियूं CO। ऐं अॻिते हली 2012 में असांखे जेको आहे LSO असां सोचियोसीं त असां हिन खे थोरो वधायूं। असांजो जॾहिं कमु वधियो त असांजो 2012 में 22 डिसंबर ते असां LSO सिंध सुजाग जोड़ीसीं। गाइडलाइन असांखे SRSO जी हुई ऐं उन्हनि असांखे ॾाढो सपोर्ट कयो। उन में असां 31 ॻोठ शामिलु कयासीं। हाणे हिकु ॻोठ मां 31 ताईं पहुतासीं, जंहिंमें असांजूं लेडीज़ 3000 थी वियूं। 3000 31 माना हिकु ॻोठ मां लॻभॻि 100 जे वेझो। सही आहे? जी। ऐं पैसा वधिया? पैसा असांजा हर ॻोठ जा जेके पैसा हुया, उनजो हिकिड़ो ॻोठ जो अकाउंट हूंदो हुयो बैंक में, UBL बैंक में अकाउंट हूंदो हुयो। पोइ उहे हर अधी पंहिंजे ॻोठ जूं जेके खज़ानची ऐं चेयरपर्सन हूंदियूं, उन्हनि जे नाले ते अकाउंट हूंदो हुयो। हाणे महिनस तो ख़बर आहे त पैसा आहिनि? जी सर, हाणे बि हिन वक़्तु असां वटि जेको CIF UCBPR जे सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां जेको असांखे फंड मिलियो हुयो, उहो 1,40,00,000 रुपया असांजी कम्यूनिटीअ खे मिलियल आहिनि। कंहिंखे मिलिया? असांजी कम्यूनिटी जेके असांजा मेंबर आहिनि, जंहिंमें 10,000 खां 20,000 ताईं असां उन्हनि खे कारोबार करे ॾिनोसीं। सिलाई हाणे वरी अञा तूं ॿी मंज़िल ॾे थी वञे। अवां जॾहिं 2009 में SRSO जी हुमेरा ऐं सुमेरा जेके बि नाला हुयनि उहे आयूं, उहे वरी आयूं? जी, असां सां गॾु रहियूं। अञा आहिनि? अञा ताईं बि आहिनि। अच्छा। पर हिन वक़्तु असां जेको आहे लीडरशिप असांजी हाणे पंहिंजी तमामु मज़बूत आहे। अच्छा। जेके असांजूं तनज़ीम उहे वॾी मथे थियूं आहिनि? हा, उहे बिल्कुलु उहे ऑफिसनि में आहिनि ऐं असां सां गॾिजी करे गाइडलाइन उन्हनि जी हूंदी आहे असांखे।
अञा ताईं बि। हाणे तव्हांखे ॿ शयूं थियूं, हिकिड़ो त दुख सुख में हिक ॿिए जी तव्हां भाईवार थियो, ॿियो त तव्हां पंहिंजे तजुर्बे मां सिखियो त कंहिंखे बि बीमारी बड़ी थिए, का उमेद सां हुजे माई, उन जा मसइला थियनि त तव्हां वेठा आहियो। तव्हां वरी उन्हनि खे हिकिड़ी जागरता अवेयरनेस हीअ ॾिनी त हीअ सभु कुझु करिणो गवर्नमेंट खे आहे। पोइ जेके गवर्नमेंट जा स्कूल ऐं इस्पतालूं आहिनि उन्हनि खे पाण चङो कयूं। पोइ तव्हां इस्पतालुनि में जो वठी वियो मरीज़ त इस्पतालूं कुझु सुधरियूं या तव्हांजे ख़िलाफ़ु थियूं? सुधरियूं सर। अॼु असां पाण हॉस्पिटल में आहियूं। मां जेको आहे ॿुधायां पई तव्हांखे त UCVPR जे तरफ़ां जेका असांखे ट्रेनिंगियूं मिलियूं, TB जूं ट्रेनिंगियूं, जंहिंमें असां दाइपे जो कोर्स कयोसीं, जंहिंमें तक़रीबन असांजूं लेडीज़, उन्हनि मां बि आहियां। उन टाइम असांखे जेके नौकरियूं मिलियूं PPSI में, सर्टिफिकेट SRS जो हुयो, जेके ट्रेनिंग मां असांखे इहो फ़ाइदो थियो त हिन वक़्तु असांजूं जेके बि उहे तक़रीबन 50 अदियूं अहिड़ियूं आहिनि जेके हिन टाइम पंहिंजो 30 खां 40 हज़ार खणनि पियूं उन ट्रेनिंग मां फ़ाइदो वठी करे। ऐं सर मां टाइम इलाही घटि आहे, तमामु वॾी ॻाल्हि आहे, ऐं मां चाहियां थी त मां थोरी थोरी जेकर रोशनी हर कम ते विझां। ऐं उन खां पोइ सर जेके सफ़ा यकीन कयो, जॾहिं असां शुरूअ में एतिरो असांखे जज़्बो अॼु ताईं आहे। असांजा ॻोठ एतिरा परे परे हूंदा, कॾहिं त असांखे SRSO जी टीम गॾु खणी वेंदी, पर कॾहिं असां होॾे पंधु करे पाण बि वेंदा हुआसीं। पोइ उन्हनि जे लाइ असां घणो कुझु फेस कयोसीं, घणो कुझु ॿुधोसीं। असां वटि हिकिड़ो प्रोग्राम आयो जेको आहे ट्रेनिंगिन जो, जीअं ॿारनि खे ट्रेनिंगियूं ॾेई, वेकेशनल ट्रेनिंगियूं जेके हुनर जूं, जंहिंमें असांजा छोकिरनि ऐं छोकिरियुनि ट्रेनिंगियूं वरितियूं, सिलाई सिखणु, कढ़ाई सिखणु। ऐं हिन वक़्तु BDG ग्रुप आहिनि असां वटि, जेके हिकु हिकु ग्रुप 1.5-1.5 2-2 लख रुपया कमाए थो। ॻोठाणियूं औरतियूं पंहिंजे पेरनि ते SRSO जी ट्रेनिंगियूं जेके असां अञा SRSO जी ॻाल्हि पोइ, पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि रहिजी वेंदी, हीअ जेका 3 जमायतूं पढ़ियल हुई, उहा अञा 3 जमायतूं पढ़ियल न सर। मां हिते अचां थी। कीअं थी अचे ॿुधाए। उहो ईअं त जॾहिं असांजी LSO ठही सर, त उन टाइम मूंखे अहसासु थियो त इते भला ज़िंदगी हिते रुकिजी त न वई आहे न। वाह वाह। मूंखे अञा अॻिते वधिणो आहे। ऐं अॻ में शुरूआति मां पाण खां कयां। अदी इहो कंहिंखे ॾिसी अहसासु थियो छा? ॾिसी अहसासु बि थियो, ऐं जेकी असां वटि टीम अचे पई उन्हनि खे ॾिसी, पर मूंखे जेको आहे लिखणु पढ़ण जी मजबूरी थिए पई, या जेको आहे काथे वञा पई त पंहिंजे उन्हनि शयुनि में इलाही कुझु मूंखे 3 दर्जा लीडर ऐं जेको आहे इन खां पोइ 1 लख जेको 20,000 औरतियूं हिन टाइम शिकारपुर में असांजूं मेंबर आहिनि, उन्हनि जी मां लीडर आहियां। ऐं असां ज़िले शिकारपुर जे ऐं कशमोर कंदकोट में जेके असांजा 2003 खां 2009 ताईं जेको SRSO कमु कयो, असांजे कम खे ॾिसी 9 ज़िलनि खे ॿियनि खे कमु मिलियो। न तव्हां कशमोर कंदकोट बि विया आहियो? जी असां विया आहियूं, उहे असां वटि आया आहिनि। कचे बि विया ऐं राब्ता बि असांजा कचो, हाणे असां सभिनी जा माए बाप आहियूं। माए बाप हक़ीक़त आहे। वाह वाह। हिन टाइम असांखे कंहिंखां बि जेको आहे ख़तरो ई न थींदो आहे, छो त माना असां कुदरती अलाह पाक अहिड़ो जज़्बो ॾिनो त जॾहिं निकिता आहियूं त हिकिड़ो इनकलाब खणी करे निकिता आहियूं। 3 दर्जन खां पोइ माण्हू ॾिठा, मायूं ॾिठियूं, उहो मां तव्हांखे ॿुधायां थी। त पोइ उन खां पोइ ॾिठई त हाणे मां भला कुझु पढ़ां, उन खां पोइ उहो मां ॿुधायांव थी त जॾहिं असां पैसा विञाया छा जो तो ख्याल? न पैसा न विञाया। असल में जॾहिं असांजी मीटिंग थी असांजी LSOs जूं, त काई 2 दर्जा, काई 4 दर्जा, काई 5 ॻोठाणियूं, ॿियो छा पढ़ंदियूं। पोइ असां जेके बोर्ड जूं मेंबर हुआसीं, असां इहो हिकिड़ो डिसाइड कयोसीं त असांखे वधीक न त असांखे मैट्रिक ताईं तालीम हुजे। अच्छा। पोइ जेके असांजूं पढ़ियल लिखियल अदियूं हुयूं, असां उन्हनि खां ट्रेनिंगियूं ट्यूशन वठूं पिया। ऐं कुझु असांजा ॿार पढ़णु वञनि पिया त उन्हनि जा किताब खणी करे उतां पढ़ूं पिया। ऐं वञी करे असां माशाल्लाह पेपर ॾिनो। मां तव्हांखे सर्टिफिकेट ॾेखारियां, B ग्रेड मुंहिंजो जेको आहे रिज़ल्ट आयो। त अहिड़े ई तरीक़े सां असांजो छा ॾिनो आख़िरी? मैट्रिक तो ॾिनी। भले पोइ स्कूल कॾहिं वई पढ़णु वॾी उमिरि जी?
मां जॾहिं पेपर ॾियणु वियमि न त मुंहिंजे पाड़े जूं भाणे जूं मिटाणियूं माइटाणियूं पोइ त शहूर हाणे माशाल्लाह असांजूं सभु नंढड़ियूं पढ़नि थियूं त पोइ हिकिड़े ॾींहुं मुंहिंजो नंढड़ो मूंसां गॾु हुयो पेपर में वॾो पुटु पोइ मूंखे चए पियो मम्मी माण्हू मूंखे चवनि था त तुंहिंजी माउ आई आहे पेपर ॾियणु पोइ मूंखे शर्म थो थिए अबा छो थो शर्म थिए छो थो थिए तूं त ख़ुशि थी न त तुंहिंजी माउ त सां गॾु थी पढ़े ऐं ॾाढो मां पंहिंजे पुट खे मोबिलाइज़ कयो ऐं मां 5 ॾींहं उन सां गॾु पई वञा पेपर ॾियणु हो बि 9th में ॾिए पियो मां बि 9th में ॾियां पई हो बि मैट्रिक में 10 में ॾिए पियो मां बि 10 में ॾियां पई पोइ जॾहिं हाणे 11 में हुनजो फॉर्म भरियो त उहो चवे पियो त मां भला हाणे 11 नथी पढ़णु हले मां चयो हाणे मुंहिंजो ख़्यालु आहे त मां हिते हुन चयो हुन मूंखे चयो त हाणे भला हाणे बि गॾु हल हा मां चयो हाणे ईअं आहे त हाणे मां तव्हांखे पढ़ायां हाणे मां एतिरो आहे त मैट्रिक कई आहे हाणे ॻाल्हाइण जहिड़ी आहियां त मां मैट्रिक पास आहियां सो इहो SRSO जो इन में असां सां घणो रोल रहियो अवां जहिड़ियूं ॿियूं घणियूं भेणूं आहिनि जेके घटि पढ़ियल हुयूं पोइ पढ़ियूं मुंहिंजे LSO मां जेका सिंध सुजाग मां असां 11 आदियूं मैट्रिक कईसीं तैब मां कईसीं अवल घणियूं अवल काई बि न हुई मैट्रिक ते काई बि न हुई बसि काई 7 5 अहिड़ियूं सुठे ख़ानदान वारियूं बि 7 5 सुठो ख़ानदान सभु सुठा थींदा न ॾिसो पढ़ियो लिखियो हिकिड़ो हूंदो आहे मां उहा ॻाल्हि सुठा सभु आहिनि फ़र्क़ु आहे हिकिड़ो पढ़ियो लिखियो हूंदो आहे हिकिड़ो असांजा इहो बि हूंदो आहे त 5 पढ़िया ई बसि हाणे अॻिते न पढ़ बसि गंज थी वियो पढ़ाईअ ते आख़िरी सुवाल थो पुछां तव्हां खां त तव्हांजे पुट जो कहिड़ो ग्रेड आयो मुंहिंजे पुट जो बि B आयो जहिड़ा रूह तहिड़ा ख़तम न उहो इन जे करे त मुंहिंजो नंढड़ो बि हुयो जेको आहे मां बि उन सां गॾु ई महिनत त मां उन सां ई कयां पई न तयारी त मां उन सां ई कयां पई त पढ़ियो आहे यको पढ़ियो आहे त असां बि त उन सां गॾु पढ़ियासीं न त सॼा सवाल त मूंखे बि ख़बर हुई न त छा आहे ऐं उन सां गॾु जेको मां तयारी कई गॾिजी माउ पुटनि तयारी कईसीं त असांजो ग्रेड बि गॾु ई आयो न गॾु आयो ऐं त 11 रुगो तव्हांजे हुन LSA जूं थी वियूं मैट्रिक उन्हनि जी ज़िंदगी में कहिड़ो फ़र्क़ु आयो मां इहा तव्हां खां हिकिड़ी साई वठी पोइ पुछां थो लीडर TV में असां जूं ॻाल्हियूं मोहतरमा महनाज़ महर साहिबा सां जारी आहिनि असां सां गॾु रहिजो